सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं महबूब भुंगोर जो ऐं हिन वीडियो में असां सिखंदासीं कहानी मास्टर या सिंधी मास्टर में ऑडियो खे एडिट करण ऐं उहो बि आसानी सां। जीअं काफ़ी सारनि दोस्तनि पुछो आहे त गाने मां म्यूज़िक खे कीअं कढिजे, ऑडियो में इको इफेक्ट कीअं लॻाइजे वग़ैरह वग़ैरह, नॉइज़ खे कीअं रिमूव कजे। तव्हां अॼु हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसंदा ऐं तव्हां सम्झी वेंदा। उमेद आहे काफ़ी सारा दोस्त उन बाबति ॼाणंदा बि हूंदा ऐं कुछ दोस्त शायद न ॼाणंदा हुजनि। तव्हां सिंधी मास्टर खोलियो ऐं नओं प्रोजेक्ट ठाहियो। ओके, नओं प्रोजेक्ट ठाहिण खां पोइ तव्हां मीडिया खणो। मीडिया में फर्स्ट में तव्हां वीडियो खणणु चाहियो था त वीडियो खणो या ऑडियो। ऐं फ़िलहाल वीडियो को खणा थो। ओके, त हीउ मूं वीडियो खयो वकार साहब जो, तव्हां ॿुधी सघो था। ओके दोस्तों, जीअं ही तव्हां ॿुधो हिन जो हीअ आवाज़ु आहे ऐं हाणे हिन आवाज़ खे असां बहितर बनाइणु चाहियूं या हिन मां नॉइज़ खे ख़तमु करणु चाहियूं त असां सिंपली क्लिक कंदासीं आवाज़ वारे आइकन ते। हिते तव्हांखे वॉल्यूम मिलंदो जंहिंजो दर्जो तव्हां वधाए या घटाए सघो था। हिते तव्हांखे जेको कंप्रेशर मिलंदो उनखे अनेबल कयो ऐं उनखां पोइ जेको लिफ्ट आहे इनखे बि 0 ते रखो ऐं जेको राइट आहे इनखे 0 ते रखो। हीअ तव्हां तॾहिं सेट करे सघो था सही नमूने सां जॾहिं तव्हांजे कननि में हैंड फ्री लॻियल हुजनि या तव्हांजी मोबाइल जो आवाज़ु वधीक हुजे जंहिंखे तव्हां आसानी सां सम्झी सघो। हाणे तव्हां हिनखे प्ले करे ॾिसो, कुझु बहितरी अची वई हूंदी हुन में। अच्छा, हिकिड़ो स्टेप त असां सिखी वियासीं। हाणे ॿियो स्टेप आहे हिनखे इको कीअं ॾियणु। मसलन हिनखे तव्हां इको सम्झी कोन था सघो, असां खणंदासीं हिकिड़ो वॉलपेपर बैकग्राउंड। ओके, बैकग्राउंड खे थोरो अॻिते करे छॾियो जीअं ऑडियो खणी सघूं। ऑडियो खणणु मसलो आहे। ओके, हाणे असां ऑडियो में ईंदासीं ऐं हितां को बि ऑडियो खणूं था। मसलन मुंहिंजो रिकॉर्ड थियल ऑडियो आहे, हीअ ऑडियो आहे, इहो मुंहिंजो रिकॉर्ड थियल आहे, त हीअ तव्हां ॿुधी वठो फ़िलहाल। ओके, तव्हां ॿुधो हिन जो थोरो आवाज़ु। हाणे हिनखे असां थोरो बहितर बनाईंदासीं। कीअं बहितर बनाईंदासीं, तव्हां हिनखे हेठि ॾिसो, को ऑप्शन कोन्हे, सिर्फ़ु आवाज़ु वधाइण वारो ऑप्शन आहे जंहिंसां तव्हां हिनखे वॾो करे सघो था। यानी जेकॾहिं तव्हांजो आवाज़ु घटि आहे त तव्हां हिते हर जॻह ते जिते जिते घटि आहे उते फुल कंदा वञो। ओके, या प्लस माइनस करे सघो था। यानी हिते जेकॾहिं तव्हांखे प्लस करे हेठि करिणो आहे, ठीकु आहे, हिते। ओके, हाणे तव्हांखे वधीक करिणो आहे त हाणे हिन विच में जेको कुझु मूं ॻाल्हायो उहो आवाज़ु बिल्कुलु घटिजी वियो हूंदो। ओके, त हेॾां क्लियर ई कोन्हे, मीडिया क्लियर ई कोन्हे। नंबर ॿियो तरीक़ो आहे हिनखे इको ॾियणु। इको ॾियण जे लाइ तव्हां हुन लेयर खे सिलेक्ट कयो, यानी हुन ऑडियो खे सिलेक्ट करे हिते जेके 3 डॉट ॾिसजनि था हिननि ते क्लिक कयो ऐं डुप्लीकेट ते क्लिक कयो। हाणे जेको डुप्लीकेट ॿियो फाइल मिलियो आहे उनखे बैकग्राउंड ते अनेबल कयो ऐं हुनखां अलावा हिते अची करे तव्हां हुनजो को आवाज़ु थोरो चेंज करे सघो था। ओके, हाणे ॾिसो, जेकॾहिं सनो आवाज़ु आहे। ओके, जेकॾहिं सनो आवाज़ु आहे त तव्हां हिनखे हितां खां वञी वॉइस चेंज करे सघो था या रिपोर्ट। हाणे हिते अची करे तव्हां हिन जो थोरो आवाज़ु घटाए छॾियो। ओके, सरासर इहो ई रखो जीअं सम्झ में अचे ऐं ॿुधण वारे खे ईअं लॻंदो इको इफेक्ट। ठीकु आहे, हीअ ॾिसो इको अची वियो। ऐं इहो इको जे लाइ तव्हांखे ॿियूं काफ़ी सारियूं एप्लीकेशनूं मिली वेंदियूं जिन में तव्हां इको आणे सघो था ऐं हिन जो कंप्रेशर ऑन कयो। ठीकु आहे, हाणे तव्हां थोरो आवाज़ु वधाए प्ले करे ॾिसो। ओके, हिन जी पिक खे चेंज था करे वठूं, नॉन था रखूं। हाणे ॾिसो, धमाकेदार आवाज़ ठही वियो, धमाकेदार। ठीकु आहे,
नंबर ॿी ॻाल्हि आहे, अञा हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई, जेको सुवालु आहे उहो इहो आहे त असां कंहिं बि गाने मां का बि वॼत कीअं था कढी सघूं, यानी उनजो जेको म्यूज़िक आहे उहो कीअं था कढी सघूं। त हिते काफ़ी सारा गाना आहिनि, मसलन इहे ॿुधूं था। ओके, हिनखे जीअं असां ऐड कंदासीं, ऐड थी चुको आहे, हाणे प्ले करे ॾिसो। हिनखे छिके थोरो वॾो करे छॾियो, जिते जिते आवाज़ आहे तव्हांखे लकीरूं ॾिसण में ईंदियूं। जिते लकीर बीठी आहे इन खां पोइ आवाज़ वॾो थियणु शुरू थियो। हाँ, तव्हां ॾिसो हितां खां शुरू थियो आवाज़। ठीकु, ये जेको शुरू थियो आवाज़ इनखे तव्हां कटियो। ओके, हाणे हिकिड़ो ऑडियो फाइल थी वियो, ऐं पर हीअ आहे सफ़ा नंढड़ो, तव्हां सोचे रहिया हूंदा। ॿीहर हुनखे डुप्लीकेट कयो, ऐं जिते जिते हुनजे आवाज़ में किथे ग़लती थी हूंदी तव्हां हुनखे दुरुस्त करे वठो, ऐं तव्हां सम्झाए थो वठां कीअं। ओके, हीअ बिल्कुलु बराबरि थी आहे। हाणे तव्हां हिनखे हिकु भेरो ॿीहर ॿुधो, ई 40 सेकंड जो वॉइस थी वियो आहे, आवाज़ थी वियो आहे। वॉइस आवाज़ कुझु थी आहे, छा पियो चवां सम्झ में कोन पियो अचे। ओके, हाणे हिन ॿिन्ही फाइलनि जा डुप्लीकेट ठाहियो। हिकिड़ो डुप्लीकेट ठही वियो, ठीकु, ऐं हिन जो बि डुप्लीकेट ठही वियो। हाणे ॿिन्हिनि डुप्लीकेटनि खे बैकग्राउंड में रखो, या पहिरों को जेको डुप्लीकेट तव्हां ठाहियो आहे, मिसलन हीअ जेको डुप्लीकेट आहे इनखे डिलीट कयो, ऐं हिनखे प्रोजेक्ट जे एंड ताईं रखो, यानी लूप ते क्लिक कयो ऐं एक्सटेंड टू एंड ऑफ द प्रोजेक्ट ऑफ द प्रोजेक्ट दी किथे लिखियल आहे। बहरहाल ओके, हाणे प्ले करे ॾिसो। अच्छा, अञा बैकग्राउंड में थोरो मसलो आहे, बैकग्राउंड में मसलो आहे कि हल करे था वठूं। हिनखे किथे घटि किथे वधीक, किथे घटि किथे वधीक, जीअं कुंगरी थींदी आहे ईअं तव्हां ॾी वञो, जेसि ताईं ईअं वठंदो। ओके, हाणे मज़ो कंदो थोरो। क्या है ये? ओके, हाणे इनखे असां आवाज़ मां कंप्रेशर ऑन, थोरो राइट जे तरफ़ कंदासीं, ऐं उनखां अलावा हिनखे थोरो लिफ्ट जे तरफ़ कंदासीं, जे ॿुधण में अचे। पिक जेकी आहे हिनजी 0 आहे, उनखे थोरो हिक ते रखूं था। हाणे तव्हां ॿुधो थोरो आवाज़। हाणे कॉपीराइट जो पे बि कोन ईंदो। ही तव्हां लाइव ॿुधी करे पंहिंजे हिसाब सां हुनखे एडजस्ट करे वठो, ठीकु आहे। हाणे वरी बि असां ईंदासीं, पिक खे हटायूं था, बाक़ी राइट लिफ्ट सही। कुझु साफ़ थी वियो आहे, मुंहिंजे ख़्याल में काफ़ी साफ़ थी वियो आहे। असां ॿिन्ही खे मूं जेको पहिरीं ॿुधायो उहो तरीक़ो सही हो। इहो हिते पिए थो, ऐं हिनखे हिकु भेरो ॿीहर हिन जो डुप्लीकेट ठाहियो, ऐं डुप्लीकेट खे खणी हिते रखो बराबरि। ओके, हाणे हिन में किथे मसलो कोन थींदो। त दोस्तो, ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करणु सां गॾु घंटी जे निशान ते क्लिक कंदा, ऐं जेकॾहिं हिन वीडियो खे तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा, ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु लिखंदा। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।